वरियल जी बाबल बाबल अचानक ईअं वापसी मूंखे समझ में न आई बाबल। शेख साहब लगे तो असांखे विसारे छॾियो आहे। मां त मौत खां डिॼां थो साईं, मां भला तव्हां सां ईअं कीअं कंदो साईं? घणो ॻाल्हाइण लॻो आहे। तूं असांजो दोस्त आहे, तोसां मूंखे हिकिड़ी शिकायत आहे। साईं माफ़ी जो तलबगार आहियां, मूंखां का ख़ता थी वई छा? 6 महीना थी विया आहिनि गाॾी खे ख़रीद कंदे ऐं पाण वटि रखंदे। अड़े बाबा 6 महीना, अधु साल थींदो आहे। 6 महीना मां सम्झी वियुसि, तव्हांजो हिन गाॾी मां दिलि भरिजी वियो छा? हाणे त इन्हीअ गाॾीअ खां नफ़रत थी वई आहे। मां पार्टी ते वञण लाइ तयारु वेठो आहियां ऐं हा मूंखे जागीर ते बि वञणो आहे। मूंखे सिर्फ़ु अधु कलाकु ॾियो, मुंहिंजो ड्राइवर नई गाॾी खणी ईंदो ऐं पुराणी गाॾी वापसि खणी वेंदो। अधु कलाकु 30 मिंट थींदा आहिनि। 30 मिंट साईं 31 मिंट न थींदो साईं। वरियल जी बाबल मुंहिंजी गाॾीअ में जेके बि मुंहिंजे इस्तेमाल जूं शयूं आहिनि उहे कढी वठ। जी बाबल।